असांजो अज़ीज़ दोस्त मौलाना अज़हर साहब अव्हांखे ॿुधाए रहिया हुआ त मजलिस अमल क़ाइमु थी चुकी आहे। दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला इन मजलिस अमल जे बरक़ात खे हिन मुआशिरे में आम ऐं जाम करे। छो त अॼुकल्ह इहो हिकिड़ो इल्ज़ाम ॾिनो वेंदो आहे त इस्लाम कहिड़ो इस्लाम। इस्लाम त उहो हिकिड़ो ई आहे। इस्लाम में त कंहिंजो बि इख़्तिलाफ़ु कोन्हे, न बिरेलियुनि जो इस्लाम में इख़्तिलाफ़ु आहे, न शियनि जो इस्लाम में इख़्तिलाफ़ु आहे। हीअ त हिकिड़ो ढंढोरो पीटियो वेंदो आहे असांखे लाजवाब करण जे लाइ त कहिड़ो इस्लाम। छो त इन शइ जो असां जवाबु पाकिस्तान जे ठहण खां वठी करे अॼु ताईं मुसलसल हिकिड़े प्लेटफार्म ते गॾिजी करे असां ॾींदा था अचूं। जॾहिं ताज़ो पाकिस्तान ठहियो हो त पाकिस्तान जे ठहण खां पोइ 50 वारे ॾहे में जॾहिं जनरल अयूब साहब तशरीफ़ फरमा थियो मार्शल आहे, उलमा उन खां इस्लाम जो मुतालबो कयो त जवाबनि अयूब ख़ान इहो चवणु लॻो त कहिड़ो इस्लाम मां नाफ़िज़ कयां, देवबंदियुनि वारो, बिरेलियुनि वारो, शियनि वारो। त उलमा किराम उन वक़्तु उनखे 52 में 21 नुकात मुरतब करे जवाबु ॾिनो त असां सभु जा सभु जेको आहे इन मसइले ते मुतफ़िक़ हूं। तूं जेकॾहिं इस्लाम नाफ़िज़ करणु चाहीं थो त 21 नुकात खे साम्हूं रखी करे तूं इस्लामी निज़ाम नाफ़िज़ कर। वरी जॾहिं मरहूम ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो दौरु आयो, 71 जी इलेक्शन थी। उन 71 जी इलेक्शन में मुतफ़िक़ा तौर ते जेको कानून नाफ़िज़ कयो वियो, आइन मुरतब कयो वियो, जंहिंखे 73 जो आइन कोटिजे थो। उन 73 जे आइन जे अंदरि बि समूरनि फ़िरक़नि समूरनि गॾिजी करे इहो तइ कयो त हिन मुल्क जो जेको निज़ाम हूंदो उहो इस्लाम हूंदो ऐं हिन मुल्क जे अंदरि जेका बालादस्ती हूंदी उहा इस्लाम खे हूंदी ऐं 10 सालनि जे अंदरि हिन मुल्क जे अंदरि इस्लामी निज़ाम खे नाफ़िज़ कयो वेंदो। इहो 73 जे कानून जे अंदरि, दस्तूर जे अंदरि इहा शइ समूरनि गॾिजी करे मरहूम ज़ुल्फ़कार अली भुट्टो खां इहा तस्लीम कराई हुई। अॼु बि उहा 73 जे आइन जे अंदरि उहा शइ मौजूदु आहे। वरी 1974 में जॾहिं कादियानियुनि पंहिंजी बेहूदगी जो इज़हार मुज़ाहिरो कंदे नौजवान तालिब इल्मनि जे मथां हमिलो कयो ऐं मुस्लमाननि खे तरह तरह जूं अज़ियतूं ॾिनियूं, ईज़ाइण शुरू कयो ऐं पंहिंजी बालादस्तियुनि जा नारा हणण लॻा ऐं पंहिंजे मर्कज़नि क़ाइमु करण जा ढंढोरा पिटण लॻा, स्कूलूं ऐं कॉलेजूं क़ाइमु करण लॻा। त उन वक़्तु जेकॾी उम्मत मुस्लिमा जो हिकिड़ो रद्द अमल आयो, जंहिं रद्द अमल में 1974 जी तरमीम मंज़ूर थी, जंहिंमें कादियानियुनि खे इत्तफ़ाक़ी तौर ते ग़ैर मुस्लिम मक़लत करार ॾिनो वियो। उन हीअ ग़ैर मुस्लिम मक़लत करार ॾियण में बि सभई फ़िरका गॾु हुयासीं, कोई बि असां को जुदा कोन हो। शिया हज़रात बि हुन में गॾु हुया, बिरेलवी हज़रात बि हुन में गॾु हुया, ॿिया तबिका बि जेके हिन वक़्तु सियासी तौर ते या मज़हबी तौर ते पाकिस्तान जे मुआशिरे में रहनि था, सभई जा सभई उन में शरीक हुया ऐं सभिनी उन इहा 74 जी तरमीम में हिसो वरितो हो ऐं गॾिजी करे समूरनि इहा 74 जी तहरीक हलाई, जंहिं तहरीक जे नतीजे में कादियानियुनि खे इहा रुसवाई ॾिसणी पई। ईअं ई वरी जॾहिं 2001 में जनरल परवेज़ मुशर्रफ साहब इस्लामी हुकूमत जो बेड़ो गर्क करे उन जो तख़्तो ऊंधो करवाए अमेरिका खां तालिबान जी हुकूमत खे ख़तमु करायो, त ख़तमु कराइण खां पोइ चिपटियूं वॼाइण लॻो त हाणे पाकिस्तान जे मज़हबी तबिके जो बि इहो ई अंजाम थींदो जेको अफ़गानिस्तान जे मज़हबी तबिके जो थियो आहे। उन वक़्तु मज़हबी क़ुवतुनि जे मथां तरह तरह जा हरबा हलाया विया, 4th शेड्यूल क़ाइमु कयो वियो, दहशतगर्दी जा एक्ट नाफ़िज़ कया विया, मस्जिदनि जे इमामनि, मस्जिदनि जे मुअज़्ज़िननि, मदरसनि जे मुदरसनि जे मथां 4th शेड्यूल नाफ़िज़ कया विया। ही का मां नावल नथो बयानु कयांव, ही हक़ीक़त अथव। इस्लामाबाद जी हाई कोर्ट जे जज जा इहे रिमार्क्स आहिनि, जंहिंमें हुन हुकूमत खां इहो पुछियो आहे त तव्हां 4th शेड्यूल में हिकिड़ो बि को चोर, हिकिड़ो बि को कातिल, हिकिड़ो बि को दहशतगर्द तव्हां 4th शेड्यूल में रखियो आहे? सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मस्जिदनि जा मुअज़्ज़िन ऐं मस्जिदनि जा आलिम उहे तव्हां 4th शेड्यूल में रखिया आहिनि, ॿुॾी नथा मरो। ही पाकिस्तान जी अदालत जे जज जा ई रिमार्क्स आहिनि। यानी एतिरो हुन ज़ुल्म कयो इन मज़हबी तबिके खे सताइण जे लाइ। अल्लाह तबारक व तआला क़ाइदे जमियत जी उमिरि खे दराज़ फ़रमाए, जंहिं हिकमत अमली मां कमु वरितो, न त उन वक़्तु जेकी असांजे इश्तिआल जेको मुआशिरे जे अंदरि हुयो, जज़्बात जेके मुआशिरे जा हुया, उन वक़्तु जेकॾहिं रद्द अमल में असां सड़कनि ते निकिरूं हा त यकीनी तौर ते असांजो बि हशर उहो थियो आहे जीअं मिस्र में मज़हबी क़ुवतुनि जो थियो, या अलजज़ाइर में जीअं मज़हबी क़ुवतुनि खे सड़कनि ते आणे करे उन्हनि खे क़तल कयो वियो। असांजे लाइ बि यकीनी तौर ते इहो ई फ़ैसिलो हुयो
लेकिन क़ाइदे जमियत जो तदब्बुर ऐं इन नेकनि सालिहनि जूं उहे दुआयूं हुयूं जंहिंजे करे अल्लाह तबारक व ताला समूरनि उन मज़हबी क़ुवतनि खे महफ़ूज़ ऐं मामून रखियो। जॾहिं हुननि जो उतो मक़सदु पूरो न थियो त पोइ हथ ठोकियूं हिकिड़ी मज़हबी क़ुवतूं आज़ाद क़बाइल जे अंदरि पैदा करे एक्शन करण जे लाइ हिकिड़ा हरबा हलाया विया। इहे सभु जा सभु उन्हनि जा पंहिंजा पैदा करदा हुआ, उनजो कोई बि वास्तो कोन हो मज़हबी तबिके सां, लेकिन उन मज़हबी तबिके जे लाइ एक्शन जे लाइ उनखे बहानो खपे। उहो बहानो अहिड़ो हो त इन्हनि माण्हुनि खे मैदान अमल ते आंदो वियो ऐं उन्हनि खां अहिड़े क़िस्म जा जज़्बाती नारा हणाया विया, उन्हनि खां ऐलान कराया विया, उन्हनि खां कारवायूं करायूं वयूं तव्हां त कंहिं तरह सां असां इन मज़हबी तबिके जो रस्तो सोढ़ो कयूं। लेकिन अल्लाह तबारक व ताला उन जमियत उलमा इस्लाम जे सदके उन मज़हबी क़ुवतनि जे इज्तिमा ऐं वहदानियत जे सदके अल्लाह तबारक व ताला इन ई मुंझारे खां बि समूरी उम्मत मुस्लिमा खे महफ़ूज़ रखियो जो अॼु बि उहा ई मज़हबी क़ुवत आहे। अॼु बि अल्हम्दुलिल्लाह बावजूदि इन जे जो हाउस में असांजो तादादु उहो न आहे, लेकिन हैसियत अल्हम्दुलिल्लाह असांजी उहा ई आहे जेके मजलिस अमल जे दौर में असांजी हैसियत हुई। छो त कई सारा कानून हिन वक़्तु पार्लियामेंट मंज़ूर करे चुकी आहे, लेकिन उन्हनि क़वानीन खे महज़ मुआशिरे जे अंदरि मुअसर नथो थियणु ॾिनो वञे ऐं सिर्फ़ु इहा जमियत उलमा इस्लाम जी क़ुवत आहे, जंहिं क़ुवत जे करे हू पंहिंजे उन क़वानीन खे हिन मुआशिरे में नाफ़िज़ करण जी पोज़ीशन में कोन्हनि, हलाइण जी पोज़ीशन में कोन्हनि। ये ख़ुसूसी तौर ते तव्हांजे पाड़े में पंजाब में जेको बिल अची चुको आहे औरतुनि वारो, उहो कंहिं बि क़िस्म जो असरु कोन थो रखे, उनखे खंडो करे छॾियो अथऊं, ग़ैर मुअसर थी चुको आहे। ईअं ई असांजी सिंध में बि असांजा इहे भाइर पीपला इहे बि कई क़िस्म जा हरबा हिन वक़्तु हलाए चुका आहिनि। हिकिड़ो सभ खां वॾे में वॾो हरबो जेको उन्हनि हलायो, हू जेके नौजवान मुस्लमान ग़ैर मुस्लिम वीचारा जेके मुस्लमान पिया थियनि, उनजे इस्लाम जे मथां कदगन हणण जे लाइ, पाबंदी हणण जे लाइ हुननि हिकिड़ो बिल आंदो, जंहिं बिल खे तव्हां बुज़ुर्गनि जे, तव्हां इन ग़रीब वर्करनि जे जज़्बात जे करे, उन नेकनि सालनि जे दुआउनि जे करे उहो बिल गवर्नमेंट खे वापसि वठिणो पियो। इहो बावजूदि इन जो असांजी का बि पार्लियामेंट में नुमाइंदगी न आहे, लेकिन बावजूदि नुमाइंदगी न हुजण जे महज़ तव्हांजे हिन सियासी इतिहाद ऐं इन जमायती इज्तिमाआत जे करे अल्लाह तबारक व ताला उन वॾे एॾे गुमराह फ़ैसिले खे, गुमराह कुन बिल खे अल्लाह तबारक व ताला ग़ैर मुअसर कयो। इहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हांजी इन जमियत उलमा इस्लाम जी बरकत आहे ऐं उन्हनि क़यादत जी इहा बेदारी आहे, जंहिं बेदारी जे करे, जंहिं समझदारी जे करे तव्हां इन वॾे फितरे खां महफ़ूज़ थी वियो। जेकॾहिं इहो बिल अचे हा त यकीनी तौर ते इन जो को एॾो असरु त कोन पवे हा, लेकिन इन जो नतीजो इहो थियो आहे त ईंदड़ हालात में इन जूं वॾियूं मुश्किलात पैदा थियनि हा। इहे पुराणा हरबा आहिनि जेके बरतानिया पंहिंजे दौर में इहे आज़माया। अवां हज़रत साईं सैयद ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह अलैह जी ज़िंदगी मुबारक पढ़ी हूंदी त उन्हनि सां बि इहे अंग्रेज़ अहिड़े क़िस्म जा वेधन कया, कई सारियूं उन्हनि खे परेशानियूं उन्हनि नौजवान मुस्लमाननि जे इस्लाम आणण ते वीचारनि खे बर्दाश्त करणी पयूं। तंहिंजे करे तव्हांखे घुरिजे जमियत उलमा इस्लाम जो दामे दुरमे सुखने हर लिहाज़ सां तव्हां ताउन कयो। दुआ आहे त अल्लाह तबारक व ताला मुंहिंजो इहो ॻाल्हाइणु क़बूल ऐं मंज़ूर फ़रमाए।